नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पखो खां ख़बर ॾींदा हलूं त पखो लॻ नव ॻोठ में पौरत रियाज़ कलोड़ो गुर्दा फैल थियण करे 4 वरियं खां बिस्तर भेड़ो थियल आहे। 6 ॿारनि जो पीउ रियाज़ कलोड़ जी इलाज लाइ गुरबत रंडक बणियल आहे। गुर्दनि जी तकलीफ़ सबबि पौरत इलाज लाइ घर जो अलतल ॿुहारे छॾियो। सरकारी अस्पताल मां नज़रअंदाज थियल पौरत कराची जी ख़ानगी अस्पताल में इलाज कराइण लॻो आहे। माली वसियत न हुजण करे 5 महीननि खां इलाज खां कासिर बणियल चूंडियल नुमाइंदा तोड़े सरहदी वारनि संदुस वाहर न कई है। पौरत ज़िंदगी ऐं मौत जे 2 वाट ते ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारण लॻो आहे। इनके तक़रीबन बीमारी के 4 साल थी गुज़रिया आहिनि। हीउ हिकिड़े ई बिस्तर ते पियो आहे ऐं हिन जो जेको गुज़रन सफ़र आहे, पहिरियां कुझु धंधो कंदो हुयो, जॾहिं बीमार थी पियो त पोइ हिनखे पाड़े वारा कुझु ॾींदा आहिनि। अहिड़े हिसाब सां या जेको बि पाड़े मां ईंदो आहे ईद बरात ते हिनखे 5 रुपया ख़र्ची ॾींदो आहे। इन हिसाब सां हले थो। हाणे हुनजी दवा तमामु महांगी आहे। दवा जेका हू वठी नथो सघे पंहिंजे पैसनि ते, उहा असां अवस वारनि खे अपील कंदासीं, MP MNA साहब के गुज़ारिश कंदासीं ऐं चेयरमैन साहब के गुज़ारिश कंदासीं त हू माना हिन जी वाह कनि ऐं हिन ग़रीब मिसकीननि जो को बेड़ो तारनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।